नाज़रीन, हिन वक्त असां मोरजर शांख जे उन सामूंडी पट्टी वारे इलाइक़े में मौजूद आहियूं जिथे जेको आहे हज़ारे एकड़नि ते जेका सारियाल जो फसल आहे उहो पोखियो वियो आहे, पर आपाशी अमलदारनि सीडा अमलदारनि पारां जेको आहे हिन वक्त जेको आहे वाह जेको आहे मुकमल तौर बंदि करे छॾिया आहिनि। उन करे जेको सारियाल जो फसल आहे उहो तेज़ी सां सड़ी रहियो आहे। आबादगार बि आहिनि, उन्हनि सां बि आऊं जेको आहे ॻाल्हि ॿोल कंदसि। इहे हारी बि आहिनि, हिते जा सम्झो आबादगार बि आहिनि। त हीअ जेका पाणी जी खोट आहे उनजो आख़िर सबबु छा आहे ऐं उनजो हल छा आहे? असांजा फसल सड़ी तबाह थी आहे। मोरजर शांख में पाणी छॾियो वञे, जंहिंजे करे असीं हारी माण्हू ग़रीब कर्ज़ खणी आबादी कयूं न। जखे जी 2 में असांजी आबादी आहे। असांजी जेकी आबादी आहे सुकी चुकी आहे, हिन में जेको हाणे माल बि खाई कोन थो सघे। ठीकु आहे, असांखे पाणी जेको जखे जी नंबर 2 जेको आहे उन में पाणी एतिरो न आहे जेको असीं सारियुनि खे ॾियूं। पीअण जो बि हाणे जेको आहे घटि आहे, कपिड़े कंदी लाइ बि घटि आहे। ठीकु आहे, असांजो फसल तबाह कयो पियो वञे। आपाशी वारनि खे अपील आहे त असांखे जेको आहे पाणी फौरी तौर ते ॾियनि। नाजाइज़ियूं जाम नाजाइज़ियूं आहिनि। वाह जेके आहिनि बेइंसाफ़ हलनि था, ऐं फटा जेके आहिनि काठे परनि वारा उहे जेके आहिनि जमा 11-12 फटा आहिनि उहे पाणी खणी था वञनि। हिकिड़ो फटो 2 वाह पाणी जा हलाए थो। उन हिसाब सां असांजो पाणी जेको आहे नाजाइज़ पियो वञे। सारियूं असांजी सड़ी ख़तमु थी वयूं आहिनि। हाणे असीं हारी माण्हू ग़रीब माण्हू छा करियूं? किथां ज़मीन कर्ज़ छा तव्हां हाल त ॾिसो भई असांजे हथनि में सारियूं आहिनि। हाणे असीं करियूं छा? ग़रीब मिसकिन माण्हू हाणे बचण लाइ केॾा वेंदासीं? अर्ज़ु इहा असांखे पाणी खपे। असांजी मोरजर सफ़ा सुकी सीज़न में ख़तमु थी वई आहे। असांखे पाणी आहे कोन, सारियूं असांजूं सुकी हथनि में पयूं आहिनि। न माल खाइण जूं आहिनि, न असांजे कंहिं कम में आणण जूं आहिनि। ज़मीनूं असांजूं सुकियूं आहिनि, मालनि खे बि पाणी कान थो मिले बाबा। उहो बि असीं माल वारे काॾे काहे वञूं था जेको पाणी उन खे पीआरे ईंदा हूं। हाँ, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा वदीन जे टेल में ऐं मोरजर शांख जो जेको पूछड़ आहे उनमें फौरी तौर ते पाणी ॾियण लाइ आपाशी अमलदार ऐं सीडा अमलदार छा था कनि? कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ वदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।